सदर आसिफ अली ज़रदारी जो तुर्किया के सदर रजब तैयब एर्दोगान सां फ़ोन ते राब्तो ॿिन्ही सदरनि विच में वितरफ़न लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि सदर जो मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़ा लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर खे पाकिस्तान जे दौरे जी बि दावत ॾिनी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुतल। मदीने के गवर्नर शहजादे सलमान बिन सुल्तान जी वज़ीर-ए-आज़म से मुलाकात। शहबाज शरीफ वफ़द समेत रोज़े रसूल ते हाज़िरी भरे नफ़ल अदा कया। वज़ीर-ए-आज़म फ़लस्तीन ऐं वालरल कश्मीर के मज़लूम मुस्लिमाननि मुल्क ऐं क़ौम जे तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआ घुरी। वज़ीर-ए-आज़म शहजादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाकात कंदो। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेवण जी हिदायतुनि ते वाधो भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी। रोड ट्रांसपोर्ट अथॉरिटी जे ऑफिसरनि जूं ट्रैफिक पुलिस, डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं मोटर पुलिस जे सहकार सां कार्रवायूं। 1012 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। मुसाफ़िरनि खां वरितल 22,85,000 रुपया वाधू रक़म वापसि कराई वई। वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 7,32,000 रुपया ॾंड विधो वियो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मुसाफ़िरनि खे रिलीफ ॾियणु ऐं मुनसिपाणी भाड़े जे ओगाड़ी यकीनी बणाइणु हुकूमत जी तरजीह आहे। मुहिम जो मक़सदु मुसाफ़िरनि खे पेश ईंदड़ परेशानियुनि खे ख़तमु करणु आहे। मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमण सखर पहुतल है। अॼु कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास सदारत कंदो। इजलास में कश्मीर, कंधकोट ऐं शिकारपुर ज़िलनि में ॾोहारनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। JIT तरफ़ां IG सिंध खे प्रिया कुमारी मामले जी जांच जे हवाले सां बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ईद उल फितर के मौके ते पाकिस्तान रेलवेज़ तरफ़ां कराची खां 2 स्पेशल रेल गाॾियूं हलायूं वेंदियूं। कराची खां पहिरीं ईद स्पेशल ट्रेन अॼु पेशावर रवानी थींदी। कश्मीर में सेहत मरकज़नि जा 57 मुलाज़िम गैर हाज़िर रहण जो इंकशाफ। PPHI कश्मीर जे ज़िले मैनेजर DG हेल्थ DC समेत ॿियनि खे लिखत में आगाही ॾेई छॾी। ख़त में कश्मीर सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले जी गैर हाज़िरी सबबि निशानदही कई वई। शहरियुनि इल्ज़ाम मड़ियो आहे त हेल्थ सेंटर्स जा मुलाज़िम DHO ऐं MS समेत ॿियनि क्लार्कनि खे रिश्वत ॾेई ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहनि था। सोशल मीडिया ते गोसूर डॉक्टरनि ऐं अमले खे बरतरफ़ करण जो मुतालबो। खानपुर महर वेझो ॻोठ शहर महर में हथियारबंदनि जी फायरिंग। नींगर मारिजी वियो। अणॼातल हथियारबंदनि ॻोठाणे ॿुढो महर जे घर ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि 14 वरनि जो साजन महर मारिजी वियो। पुलिस वाक़े वारनि ते पहुची मक़तूल जे लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस पहुचे वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। वधीक जांच कई पई वञे।